अस्सलामुअलैकुम दोस्तों, अज वरी अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे जागीर ड्रामे जे हवाले सां। जी हाँ दोस्तों, जागीर ड्रामे जा तव्हां टीज़र ॾिठा हुया ऐं तव्हां इन खे विसारे वेठा आहियो। तव्हां यकीनन इहो इंतज़ार में हूंदव त जागीर ड्रामे जी एपिसोड छाजे लाइ न आई, अञा ताईं छाजे करे रुकियल आहे, कहिड़ी वजह आहे। अॼु तव्हांखे ड्रामा सीरियल जागीर इन जी पूरी अपडेट ॾींदासीं। KTN वारनि जो ही ड्रामो आहे, तव्हांखे इहा बि ख़बर आहे। दोस्तों, इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा ऐं थी सके तो उदासी TV यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। असां हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि जा टीज़र रिलीज़ थी चुका आहिनि, तमामु टीज़र। हाणे दोस्तों तमामु जल्द ॿुधायो पियो वञे त इन जो पुरमो ईंदो ऐं हाणे जेको आहे पुरमे खां पोइ इन जो पहिरियों एपिसोड स्टार्ट थी वेंदो। हवेली ड्रामो तो हली रहियो आहे, तव्हांखे ख़बर आहे दोस्तों। उन जो रिकॉर्डिंग शूटिंग धमाके सां हली रही आहे, लेकिन ही मुकमिल पियो आहे। जागीर ड्रामो पूरो तैयार आहे, मुकमिल आहे। इन जी शूटिंग वग़ैरह जो भी मसलो ना आहे। ही मज्जू लाड़ ऐं ॿिया काफ़ी अदाकार इन्हनि जो ही ड्रामो आहे। इन जी कहाणी त अक्सर मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां पहिरियां ई, लेकिन इन जी अपडेट नई आई आहे। इहा त पुरमो अचण वारो आहे, तमामु जल्द पुरमो ईंदो। उन खां पोइ दोस्तों ही ड्रामो हली वेंदो KTN ते, ऐं जी पहिरीं एपिसोड रिलीज़ कई वेंदी ऐं पोइ ड्रामो लगातार पंहिंजे टाइम ते हलंदो रहंदो। लेकिन ग़ुलाम हुसैन सां गॾोगॾु ही नथो हली सघे। ही ड्रामो सीरियल ड्रामो आहे। ग़ुलाम हुसैन जो इंतज़ारु आहे, जीअं हू ख़तमु थियो ही हलंदो। लेकिन ग़ुलाम हुसैन बि हाणे झटकनि में आहे दोस्तों, आख़िरी में। पोइ उन जे एपिसोड बि त न आहिनि आया, मता उन जा ते नेक्स्ट हफ़्ते में हलायो वञे। लाइक कंदा, शेयर कंदा।